रेतीलक जंगल मलिक में बिनी जहानन के सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी विलादत बासादत जश्न ईद मिलादुन नबी की खुशी में दावत इस्लामी यूसी जंगल मलिक इलाके वासिन पारां उस्ताद अज़ीज़ुल अतारी, हाफ़िज़ रिजिब अतारी, हाफ़िज़ खुशहाल अतारी, पहलवान अतारी की अगवानी में मेन चौक जंगल मलिक खां एक शानदार रैली कढ़ी वई, जेका गोठ बागली चाचड़, गोठ अंगण भुटो, गोठ मक्कू खान डहर, गोठ धणी परत्यो उठार ऐं बिन गोठन रोडन रस्तन खां थींदे वापस अची मेन चौक जंगल मलिक पहुती, जिते अगवानन अकायदो जहां सां पंहिंजे इश्क जो इज़हार कंदे चयो त हिन ॾियारे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया ते रहमत बणिजी आया। ही ॾियारो असां लाइ ईदुनि खां बि वधीक ख़ुशी जो ॾियारो आहे। आख़िर में क़ौम ऐं मुल्क जी सलामती लाइ दुआ पिणु घुरी वई। आज 12 रबीउल अव्वल शरीफ जो ॾींहुं आहे। तमाम आशिकान रसूल के जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक हुजन। सरकार की आमद, दिलदार की आमद, सोने की आमद, सच्चे की आमद। आज मल्हायो आहे माशाअल्लाह, असांखे वॾी ख़ुशी थी आहे। सरकार की आमद मरहबा, सोने की आमद मरहबा। ईद रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहाँ में सभी तो खुशियाँ मना रहे हैं अल्हम्दुलिल्लाह। हर साल जिया इन साल भी जंगल मलिक जो ही इज्तमाही जुलूस मिलाद अल्हम्दुलिल्लाह मुनअक़द कयो वियो। इंशाअल्लाह ता क़यामत हिन जंगल गोठ में ही मिलाद इंशाअल्लाह जारी और सारी रहंदो। सरकार की आमद, सरदार की आमद, हुजूर की आमद अव्वल जा बेहतरीन मौका आहिनि ऐं असांखे जेको आहे न वॾी ख़ुशी थी रही आहे। मदनी आका जे महबूब जो मिलाद मनायूं था, सभु मिली करे ज़ोरदार नारे जो आवाज़, सरकार की आमद, हुजूर की आमद।